बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा आयत नंबर 195। तर्जुमो आहे, अल्लाह से फरमाए थो, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं अल्लाह जी वाट में ख़र्चियो ऐं पाण खे पंहिंजनि हथनि सां हलाकत में न विझो ऐं चङाई करियो, छो त अल्लाह चङाई कंदड़नि खे दोस्त रखंदो आहे। ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो ऐं ॾिसो त सही त केॾियूं चिटियूं वाज़िह नसीहतूं असांखे कयूं वयूं आहिनि। क़ुर पाक में खोले असांखे सम्झायो वियो आहे ज़िंदा रहण जो, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो कीअं हुजणु खपे, ऐं उहो असांखे तॾहिं ई सम्झ में ईंदो जॾहिं असां तर्जुमे सां क़ुर पढ़ंदासीं। क़ुर जो जेकॾहिं तर्जुमो पढ़ंदासीं ई न त असांखे कीअं सम्झ में ईंदो त अलाह साईं असांखां चाहे छा थो। हा, अगरि असां अरब हुजूं हा त असां त पोइ ईअं ई ख़ाली क़ुर जो दौर करे सम्झी वञूं हा कुझु न कुझु, पर जॾहिं त असांजी ॿोली न आहे अरबी, जेके बि नॉन अरब आहिनि उन्हनि जे लाइ दुनिया जी हर ॿोलीअ में क़ुर जो तर्जुमो मौजूदु आहे ऐं उन मां फ़ाइदो वठणु, उन मां रहनुमाई वठणु, उन मां उहे बरकतूं ऐं रहमतूं हासिलु करणु तॾहिं ई नसीबु थींदियूं जॾहिं असां तर्जुमे सां क़ुर पढ़ंदासीं। सो सूरह बकरा आयत नंबर 195। अल्लाह साईं फरमाए थो, ऐं अल्लाह जी वाट में ख़र्चियो, यानी अल्लाह जे नाले ते ख़र्चु कयो, अल्लाह जे नाले ते ॾियो, ऐं पाण खे पंहिंजनि हथनि सां हलाकत में न विझो। हलाकत माना मुसीबत, तकलीफ़, यानी अगरि असां अल्लाह जे नाले ते नथा ख़र्चूं, कंजूसाई था कयूं, त पोइ असां पंहिंजो पाण खे पाण मुसीबत में विधोसीं। अल्लाह जे नाले ते न ॾियणु, पंहिंजो हथु रोकणु सख़्तु हिकिड़ो गुनाह आहे, न शुक्राए पाए, अल्लाह जे हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। क़ुर शरीफ़ में बार बार इलाही जॻहियुनि ते अल्लाह से हुकुम कयो आहे त अल्लाह जे नाले ते ॾियो। ऐं पोइ अॻियां आहे, अल्लाह साईं फरमाए थो त ऐं पाण खे पंहिंजनि हथनि सां हलाकत में न विझो ऐं चङाई करियो, छो त अल्लाह जे नाले ते जेको ख़र्चींदासीं उहा यकीननि चङाई हूंदी। ठीकु आहे, इनखे मां एक्सप्लेन कयां थी। छो त अल्लाह चङाई कंदड़नि खे दोस्त रखंदो आहे। जेके चङाई कनि था, नेकियूं कनि था, भलायूं कनि था, अल्लाह उन्हनि खे दोस्त रखे थो। ऐं अल्लाह जो दोस्त थियण खां वॾी ॿी कहिड़ी नेमत हूंदी, ॿियो कहिड़ो दर्जो हूंदो, ॿी कहिड़ी हैसियत हूंदी, इन खां मथे न हूंदी न। त हाणे चङाई छा आहे? अल्लाह साईं चए थो ऐं चङाई करियो। जॾहिं असां अल्लाह जी राह में ख़र्चु कंदासीं त यकीननि उहा चङाई हूंदी, उहा नेकी हूंदी, उहा भलाई हूंदी। पोइ असां अल्लाह जी राह में कीअं बि ख़र्चु कयूं, कंहिं मिसकिन खे कपिड़ा ढकरायूं वठी ॾियूं, कंहिंजो पेट भरायूं, कंहिंखे राशन वठी ॾियूं, को खूह खोटायूं। पहिरें ज़माने में खूह खोटबा, हाणे बि थर में अञा ताईं खूह खोटबा आहिनि। ऐं किथे कंहिंजो हैंडपंप हणायूं, ठीकु आहे, को रस्ते में शेड ठारायूं त को मुसाफ़िर उन में साह पटे, या असां कंहिंजी ईअं मदद कयूं था त भई कंहिंजे घर जी छित किरी पई आहे, कंहिंजी भित कोन्हे, कंहिंखे का कमी आहे घर में, उनखे उहो सुख करे ॾियूं, कंहिंखे दरवाज़ो हणाए ॾियूं, कंहिं ॿार जी पढ़ाई में ख़र्चु कयूं, कंहिं न्याणी जी शादीअ में ख़र्चु कयूं, कंहिं मरीज़ जे इलाज ते ख़र्चु कयूं। त अल्लाह साईं जॾहिं चए थो त अल्लाह जी वाट में ख़र्चियो, अल्लाह जे नाले ते ख़र्चु कयो, त उन जा बेशुमार तरीक़ा आहिनि, बेशुमार सूरतूं आहिनि, उन जूं बेशुमार शिकलियूं आहिनि। ऐं पोइ इहो छा आहे त जॾहिं असां अल्लाह जे नाले ते ख़र्चु कयूं था त इहा त चङाई आहे, इहा त नेकी आहे। चाहे असां कहिड़ी बि सूरत में कयूं, कंहिं कर्ज़दार जो कर्ज़ु लाहियूं, कोई मिसकीन आहे, नथो पंहिंजो कर्ज़ु लाहे सघे, अज़ाब में थो रहे, त असां उनजे बदिले उनजो कर्ज़ु लाहियूं। इहो तव्हांखे ॿुधायां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कर्ज़दारनि जा कर्ज़ु लाहींदा हुआ, या को मरी वेंदो तॾहिं बि पुछा कंदा त हिन ते को कर्ज़ु त न आहे, जेकॾहिं आहे त उनजो केरु खणंदो ज़िमो लाहिण जो। पर जो उनजो लाहिण वारो कोई न आहे त पाण सगोरा बैतुल माल मां उनजो कर्ज़ु लाहींदा हुआ, पाण ज़िमेदारी खणंदा हुआ। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सॼी ज़िंदगी जेके ॿ मेन उन्हनि जूं ॻाल्हियूं हुयूं शख़्सियत जूं, ऐं हिकिड़ी इहा हुई त रोज़ो रखंदा हुआ, ॿियो उन्हनि जी ॻाल्हि इहा हुई त कर्ज़दारनि जा कर्ज़ लाहींदा हुआ। त जेको बि माण्हू कर्ज़ु नथो लाहे सघे, खयों त आहे उन वीचारे मजबूरीअ में, पर हाणे लाहे नथो सघे, त अहिड़े माण्हू जो कर्ज़ु लाहिणु हिकिड़ी वॾी में वॾी नेकी आहे। ठीकु आहे, सो चङाईनि जूं मां सूरतूं थी ॿुधायां त जॾहिं अल्लाह जे राह में ख़र्चु कयूं था त उहो कीअं कीअं ख़र्चु थी थो सघे, है न। जेके जेके मूं मिसाल ॾिना, अगरि इन्हनि सभिनी ज़रियनि सां या इन खां अलावा बि जेके मूंखां ॻाल्हियूं रहिजी वयूं आहिनि, असां जॾहिं अल्लाह जी राह में ख़र्चु कयूं था त उहा केॾी वॾी चङाई आहे, केॾी वॾी नेकी आहे। छो त अल्लाह चङाई कंदड़नि खे दोस्त रखंदो आहे। जेके नेकियूं कनि था, जेके चङायूं कनि था, अल्लाह उन्हनि खे
दोस्त रखे थो, अलाह उन्हनि खे पसंदि करे थो, उन्हनि खे पंहिंजो थो करे वठे। ऐं अलाह जंहिंखे पंहिंजो दोस्त करे त उनखे छा खपे, उनजा त ॿई जहान सुधरी विया। हिन जहान में बि इज़त वारो हूंदो, अॻिले जहान में त जेके मान मर्तबा दर्जा मिलंदा उहे त उहो ॾिसंदो न जेको इन रस्ते ते हलियो हूंदो। ऐं कर्ज़नि जे हिसाब सां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, मां इहा अलाह जी राह में ख़र्चु करण जी ॻाल्हि थी ॿुधायांव। प्लीज़ इनखे कोई बि ईअं न सम्झे, वॾाई न सम्झे, इनखे कोई ॾेखा न सम्झे। नियतनि जो हाल अलाह ॼाणे थो। हिकिड़ो तव्हांखे मां मिसाल थी ॾियां, हिकिड़ो तव्हांखे आइडिया थी ॾियां त ज़िंदगीअ में ईअं बि करे थो सघिजे। असां वटि का माई आहे, असांजी ॼाण सुञाण में, उहा पंहिंजो बिज़नेस कंदी आहे, थांव घर जा सामान, जुतियूं, अहिड़े क़िस्म जी शयूं सेल कंदी आहे। उनखां वरी मायूं कुझु वठंदियूं वीचारियूं, मिसकिन मायूं ओधर ते, किन पंहिंजी शादीअ में कुझु सामान वरितो, किन कंहिं घर जी ज़रूरत लाइ वरितो, पर 2-2, 3-3, 4-4 साल बि गुज़री विया त उन्हनि कर्ज़ु न लाहे सघियो। हिन रमज़ान में असां इहो कयोसीं त असां उनखां पुछियोसीं त भई कंहिंजो कर्ज़ु अथई। उन सॼो पंहिंजो हिसाबु किताबु खोले ॾेखारियो त हेतिरनि माण्हुनि जो कर्ज़ु आहे, तक़रीबन मुख़्तलिफ़ मायुनि जो मिलाए, कंहिंजा 1400, कंहिंजा 1100, कंहिंजा 5000, त ईअं कर्ज़ो जेके मिसकिनूं न पियूं लाहे सघनि। सो तक़रीबन 25,000 टोटल थिया। त असां उहो कर्ज़ु लाहिण में कंट्रीब्यूट कयासीं, कंहिंजा बि पैसा हुया, असां उन माईअ खे ॾिनासीं, उनजे खाता उनजा उहे बंदि करायासीं। वरी हिननि मायुनि कर्ज़ु लाथो ऐं उनखे चयोसीं त तूं उन्हनि खे भली ॿुधाए छॾिजांइ त तव्हांजो कर्ज़ु लही वियो आहे, पर नालो न आहे खणणो, नालो ज़ाहिर ई न थिए त पैसा कंहिं ॾिना, बसि अलाह मोकिलिया। उन्हनि जी आसानी थी वई ज़िंदगीअ में। त हिकिड़ो इहो तरीक़ो बि अथव। हाणे मां कंहिंजो 5 लख कर्ज़ु नथी लाहे सघां, पर मां कंहिंजा 50,000 कर्ज़ु लाहे सघां थी, कंहिंजा 500 रुपया त कर्ज़ु लाहे सघां थी। इहा बि हिकिड़ी नेकी आहे। त इहा यादि रखो त इहा बि असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मां साबित आहे। ऐं हज़रत इमाम हुसैन जे बारे में जेको मूं पढ़ियो आहे उन मां इहो साबित आहे। अलाह साईं हुकुम थो ॾिए त अलाह जे नाले ते ख़र्चु कयो ऐं पाण खे पंहिंजे हथनि सां हलाकतुनि में न विझो। ऐं जॾहिं ख़र्चु नथा कयो, जेको ॾिनो वियो अथव उहो बंदि कयूं, मुठि झलियूं वेठा आहियो, उनखे कढो ई नथा, अलाह जे नाले ते कुझु ॾियो ई नथा, त माना तव्हां पंहिंजो पाण खे पाण मुसीबत में विधो आहे। तव्हां पाण खे पाण नेकिन खां रोके था वठो। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन जी अॼु वीडियो थोरी वॾी थी वई आहे। सो जेको बि अलाह जो ॾिनो अथव, थोरे मां थोरो, घणे मां घणो, हमेशह कोशिशि कयो त ॾियण वारनि मां रहो। अलाह राज़ी थो थिए, अलाह ख़ुशि थो थिए, अलाह उन बंदे खे पंहिंजो दोस्त थो रखे। केॾी वॾी सादत आहे उन माण्हूअ जे लाइ जेको अलाह जी राह में पंहिंजो पैसो ख़र्चु करे। या पैसो आहे, खाधो आहे, कपिड़ो आहे, का बि शइ तव्हां वटि, छा बि आहे, पाणी आहे तव्हांजे घर में, कंहिंखे भरणु था ॾियो तव्हां पंहिंजे घरां पाणी, का उन्हनि जी लिमिट न आहे त सिर्फ़ु कैश ई हुजे, पैसा ई हुजनि। तव्हांजे घर में को फ्रूट जो वणु आहे, उनजो मेवो तव्हां कंहिंखे ॾियो अलाह जी राह में। ईअं कंहिं मुसाफ़िरनि खे पाणी भरणु ॾियो, घर जे ॿाहिरां को पाणी पीअण जो इंतज़ामु कयो, अगरि को अहिड़ी जाइ आहे जितां माण्हू गुज़रनि था। उनजा बेशुमार ज़रिया आहिनि, तरीक़ा आहिनि, उन सूरतूं आहिनि। उहे हाणे मां सभु नथी मैंशन करे सघां, जेके मूंखे यादि आयूं मां चयूं आहिनि। त अलाह साईं सूरह बक़रा आयत नंबर 195 में फरमायो आहे त अलाह जे वाट में ख़र्चियो ऐं पाण खे पंहिंजे हथनि सां हलाकत में न विझो ऐं चङाई करियो, छो त अलाह चङाई कंदड़नि खे दोस्त रखंदो आहे। अलाह साईं असांखे पंहिंजो दोस्त करे, असां सभिनी खे इन लाइक़ु करे, इहा तौफ़ीक़ ॾे जो असां इहो अमल करे ऐं असां अलाह जी दोस्तीअ जे लाइक़ु बणिजूं। त ॿियो असांखे छा खपंदो। आमीन।